आबाद प्रेस क्लब अॻियां IBA टेस्ट पास कंदड़ उस्तादनि जो पघारूं न मिलण ख़िलाफ़ एहतजाज। 7 महीननि खां बिना पघार जे पढ़ायो आहे, हाणे पघारूं ॾेई परेशानी ख़त्म कई वञे। उस्तादनि जो तइलीम खाते जे आला इख्तियारनि खां मुतालबो। आबाद में IBA जी टेस्ट पास कंदड़ उस्तादनि इमदाद अली चन्ना, अब्दुल गफ़ार रिंद, मोहम्मद सलीम सोलंकी, ख़ालिद हुसैन, अली असगर मेमन, मुनवर जलबाणी ऐं ॿिनि गुज़िरियल 7 महीननि खां पघारूं न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। इन मौक़े ते एहतजाज कंदड़ उस्तादनि मीडिया जे नुमाइंदनि अॻियां दाहींदे चयो त हुननि गुज़िरियल 7 महीननि खां तहलके जे मुख़्तलिफ़ मिडल, एलिमेंट्री ऐं हाई स्कूलनि में ईमानदारी सां ड्यूटियूं सरअंजाम ॾेई ॿारनि खे पढ़ायो आहे, पर तंहिं बावजूदि खेनि पघारुनि खां महरूम रखी साणनि नाइंसाफ़ी कई वई आहे। हुननि चयो त गुज़िरियल 7 महीननि खां बिना पघार जे पढ़ाइण खां पोइ हू सख़्त माली मुश्किलातनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। हुननि सिंध जे वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह, तइलीम खाते जे सूबाई वज़ीर सईद गनी, तइलीम वारे सेक्रेटरी सईद ख़ालिद हैदर शाह समेत ॿिनि वसवारनि खे अपील कंदे चयो त IBA टेस्ट पास कंदड़ उस्तादनि खे जल्द खां जल्द रहियल पघारूं जारी करे उन्हनि जी मुआशी परेशानी ख़त्म कई वञे। काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, आबाद।